हाँ ख़ुसूसन मुसलमान भाइयों खे अपील थो कयां, पेप्सी कंपनी जो बाइकाट कयो, कोका जो बाइकाट कियो, पर इसराइली कंपनी फ़लस्तीन जे मथां अहिड़ो ज़ुल्म हली चुको आहे। 30 लखनि खां मथे माण्हू उन्हनि इंसान शहीद करे चुका आहिनि। KFC जो बाइकाट कयो, बायोन शैम्पून जो बाइकाट कयो, अरसे जो बाइकाट कयो। मां कुझु 9 साल वञी पेप्सी बोतल हलाई आहे ऐं मां पेप्सी जा बाइकाट थो कयां ऐं मां पेप्सी जूं फ्रिजूं बि साड़ियूं सभिनि जा वीडिया मूं वटि आहिनि। मां पेप्सी जा अॼु खां वठी बाइकाट थो कयां।